अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं तो ڪنڊياروشھر में गुज़रيل ॾींहुं हददखलين जी आड़ में कयल इंतकामी कारवाईनि खिलाफ़ शहर जी ठारूशाह रोड जे दुकानदारनि शफीक जमाली, वाहिद बख्श सेतो, हाजी मुजीब मल्ला, बाबर मल्ला, अशफाक मल्ला, असगर मल्ला ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर जे मुख्य टाउन कमेटी चौक वटि टायरनि खे बाहियूं ॾेई कंडियारो ठारूशाह दरबेलो रोड ब्लॉक करे धरनो हयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ दुकानदारनि जो चवणु हुयो त इंतज़ामिया हददखलियूं हटाइण बजाए दुकानदारनि सां इंतकामी कारवायूं कई वई आहे। एहतजाज कंदड़ अॻवाननि इल्ज़ाम हणंदे चयो त TMO ऑफिस जे हिकु मुलाज़िम तारिक कलोड़ो जेको क्रेन ते वेही बिला जवाज़ भॼ कराए रहियो आहे। केतिरे ई दुकानदारनि जंहिंजा धिका ऐं छपरा हददखलियुनि खां परे हुजण बावजूद बि हथ वटी निशानो बणायो वियो आहे। इन्हनि जो वधीक उहो बि चवणु हुयो त ऑपरेशन में बिटो मयार रखियो वियो आहे। बाअसरनि दुकानदारनि जी हददखलियुनि खे हथ बि न लाथो वियो आहे, पर सिर्फ़ु ग़रीब ऐं बेपोच दुकानदारनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त AC कंडियारो नईम अहमद सेतो TMA जे मुलाज़िम तारिक कलोड़े खे फौरी तौर हटाए संदसि खिलाफ़ कार्रवाई करे थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।